वॉइस अप्रैल खबर सिलसिल जारी खबर शेयर कंदासीं खैरपुर खां। खैरपुर बी सेक्शन थाणे जे हद में दुबई सिटी चांडिया मोड़ वटि शफ़क़त मुग़ल ऐं शाहिद मुग़ल जे घर मां 9 तोला सोन ऐं रोक रक़म चोरी करे फ़रार थी विया आहिनि। पुलिस NC वठण खां पोइ वाक़े वारे हंधि पहुची वई ऐं तहसील वठी, जॾहिं खां SHO मुस्लिम शेख चार्ज वरिती आहे त चोरियुनि ऐं फुरियुनि में वाध थी वई आहे। इलाइक़े वासी सख़्तु परेशानी मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुन जो चवणु आहे त SHO सिर्फ़ु AC जे रूम में रहे थो ऐं ॿाहिरि का प्लॉटिंग वग़ैरह या चकर वग़ैरह कोन हणे थो। SHO पंहिंजी हद चोरनि जे हवाले करे छॾी आहे, या त वरी चोरनि जे अॻियां बेवस बणियल आहे। बी सेक्शन थाणे जी हद दुबई सिटी चांडिया मोड़ वटि शफ़क़त मुग़ल ऐं शाहिद मुग़ल जे घर मां चोरी।